अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। अॼु जुमे जो ॾींहुं आहे ऐं 19 जनवरी 2018 ही प्रोग्राम आहे। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन इकराम, ही असांजो प्रोग्राम अॻे जुमे जो तसलसुल आहे, जंहिंमें असांजो मौज़ू हो त क़ुर पाक में त अलाए केतिरा क़िस्मनि, पर मूंखे हिकिड़ा ॿ बदबख़्त इंसान मिलिया आहिनि क़ुर पाक जेका उन्हनि जी हाल चाल ऐं उन जूं वसूं बयानु कयूं आहिनि। हक़ीक़त में बदबख़्तीअ जा कुझु कॉमन फैक्टर आहिनि ऐं पोइ वरी उहे इंसान वरी किन मुख़्तलिफ़ फैक्टरनि जे करे वरी मुख़्तलिफ़ थी था वञनि। ऐं उहे जेके हिन क़ुर शरीफ़ मूंखे मिलिया आहिनि उहे आहिनि, हिकिड़ा आहिनि मन्नाइन लिल ख़ैर मोतदिन मुरीब, ऐं ॿियो ग्रुप आहे मन्नाइन लिल ख़ैर मोतदिन असीम। त इन जो मतिलबु इहो आहे त हिन में ॿ शयूं कॉमन आहिनि ॿिनि बदबख़्तीअ में, मन्नाइन लिल ख़ैर ऐं मोतद, ऐं पोइ वरी विरहाइजनि था मुरीब में असीम में। त आऊं अॻे जुमे ते तव्हांखे मन्नाइन लिल ख़ैर ऐं मोतद जेको कॉमन फैक्टर आहिनि ॿिन्ही में बदबख़्त इंसाननि में, उन ते तव्हांखे ज़िक्र कयो। हीउ जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे, मां तव्हांखे स्क्रीन ॾेखारियां थो त हीउ फलाह आख़िरत फेसबुक में इहो अची चुको हूंदो, ऐं गूगल में जेकॾहिं तव्हांखे सर्च करिणो आहे त पोइ तव्हांखे पूरो लिखणो पवंदो फलाह आख़िरत फेसबुक। हे तव्हांखे स्क्रीन ते ॾिसण में अचे पियो थो, फलाह ऐं पोइ वरी ई नंढड़ी वरी विथी ॾेई आख़िरत RAT फेसबुक। ऐं जेकॾहिं फेसबुक तव्हांजो खुलियल आहे त उन में रुगो फलाह आख़िरत कंदव त अची वेंदो इहो वेग। हिन में ही प्रोग्राम जेको आहे सो हिन जो पार्ट 1 अची चुको आहे, हींअर ई असीं पार्ट 2 हिन खे करे रहिया आहियूं। त तंहिं करे तव्हां इन पेज खे ज़रूरु विज़िट कयो ऐं इन मां जेके तव्हांखे के शयूं के टुकर वणनि त उनखे कटे ऐं तव्हां अॻिते यूट्यूब ते इन खे अपलोड कयो हिन प्रोग्राम खे। पहिरियों जेको इंसाननि ॿिनि में कामन हो मन्नाइन लिल ख़ैर, इन जो मतिलबु आहे त ही कंजूस आहिनि, बख़ील आहिनि, ऐं जेकॾहिं ही पैसो माना अलाह ख़ातिर ख़र्च नथा कनि, बाक़ी फज़ूल ख़र्ची कंदा ऐं माण्हुनि खे ॾेखारण ख़ातिर ख़ैरातूं कंदा, या वोटनि जे करे ख़ैरातूं कंदा, या शोबाज़ीअ ख़ातिर ख़ैरातूं कंदा, लेकिन अदरवाइज़ ही मन्नाइन लिल ख़ैर आहिनि। हे जेको आहे सो ख़ैर खे रोकण वारा आहिनि ऐं पाण बि कंजूसी कंदा, ॿियनि खे माना अलाह जे रस्ते में न ज़कात ॾींदा, न को ख़ैरु ॾींदा, न कंहिंखे पढ़ाईंदा, न कंहिंजो इलाजु कराईंदा, न कंहिं यतीम खे पालींदा। इन जी क्वालिटी आहे मन्नाइन लिल ख़ैर। ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे सो उहा यक्तुमून मा आताहुमुल्लाह मिन फज़ली। ॿी हिननि जी जेका ख़सूसियत आहे त माण्हुनि खे इहो ॾसींदासीं कर्ज़ी आहियूं, असां वटि पैसो ई कोन्हे, हालांकि वॾनि गाॾियुनि में वेठा आहिनि, पर ख़बर अथनि घुरण आया आहिनि या कुझु मजबूरीअ में आहिनि, पोइ अॻ ई जेको सो हुनखे ड्रामा करे ॿुधाईंदा त असां वटि कुझु कोन्हे को, या कपिड़ा मेरा पाए घुमंदा, या वरी जेके सेठ आहिनि उहे वरी सादड़ा थी घुमंदा, चौंपल छिगल, त जीअं मथां असांखां केरु घुरे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े अहिड़े शख़्स खे अमीर खे ॾिठो, चई तो वटि पैसो कोन्हे छा? त चई न, आतानी अल्लाह मिनल इबिल वल गनम वल खैल व रक़ीक़। चई छो साईं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे अलाह ताला उठ ॾिना आहिनि, जेके रिढूं ॾिनियूं आहिनि, घोड़ा ॾिना आहिनि, ऐं मज़ूर जेके आहिनि गुलाम आहिनि मूं वटि जाम। त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायसि त पोइ त तुंहिंजे चहिरे ते या तुंहिंजे कपिड़े लटे में तुंहिंजो नेमत जो असरु ॾिसण में अचणु खपे न। बाक़ी ॿी हुनजी ख़सूसियत आहे वल्लज़ीन युनफ़िकून अमवालहुम रिआ नास, माण्हुनि खे ॾेखारण लाइ ख़र्च कंदा ऐं अलाह जे करे न कंदा। उन खां पोइ वरी हिन में ॿी ख़ासियत आहे मोतद। मोतद जो मतिलबु आहे त अलाह ताला हिकिड़ी सरहदूं रखियूं न। मिसाल तौरु अलाह ताला चयो त हिननि औरतुनि सां शादी न कयो, हिन औरतुनि सां शादी कयो, हेतिरियूं शादियूं कयो, उन खां पोइ हेतिरी चीज़ खां न लंघो, जेका आहे सा तव्हां पंहिंजी घरवारीअ खां सवाइ ॿियनि औरतुनि सां को तालुक़ु न रखो। इहे हदूं आहिनि अलाह जूं। त अलाह फरमाए थो त इहे जेके हदूं लंघनि था उनखे मोतद चइबो आहे। इहे माण्हू आहिनि हदूं लंघण वारा, ऐं माना इन लाइ त हदूं लंघनि जो उनखे दुनिया में मज़ो अची वियो आहे। चोरीअ जी इजाज़त कान्हे, उहा हद लंघियो चोरियूं कनि, अमानत में ख़यानत करण जी जेका असां इहा हद लंघियो वञनि। अलाह ताला जिन शयुनि खां मना करे थो इन में जेको आहे सो हलिया वञनि था। त इहे जेके इन में ॿ ख़सूसियत आहिनि। हाणे अॼु जेको मुंहिंजो इहो जेको ॿियो मौज़ू आहे, अच्छा, इहे जेके हदुनि लंघण वारनि जूं वरी कुझु नफ़्सियाती नुक़्ता बि क़ुर में जेको आहे सो ॾिनल आहिनि। उन में आहे त
इहे जेके आहिनि से जेको आहिनि से इहे ॿियनि माण्हुनि खे व इन कसीरनि लयुज़िलून बिअहवाहिम बग़ैर इल्मिन, हे माण्हुनि खे थकावट ॾेई पंहिंजूं ॻाल्हियूं करे गुमराह था कनि। माना अहिड़ियूं दीन जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा न क़ुर में हूंदियूं न हदीस में हूंदियूं, पंहिंजी अकुल सां उन्हनि खे ॻाल्हियूं ॿुधाईंदा त जेको आहे सो अहिड़ा कम कनि त अलाह फरमाए थो इन जे बारे में इन रब्बक हुअ आलम बिल मोतदीन, अलाह ताला अहिड़नि हदुनि लंघण वारनि खे चङी तरह नोट करे वेठो आहे। ॿी इन हद लंघण वारनि जी आहे त ला यरकुबून फी मोमिनिन इला वला ज़िम्मतन, माना ही जेके आहिनि से जॾहिं हिन वटि पैसो अची थो वञे न हदुनि लंघण वारा, त इहे पोइ मिटनि माइटनि खे लेखिनि कोन था। माना मिसाल तौरु हिकिड़ो वज़ीर थी वियो ऐं जेकॾहिं करप्शन में अची थो पवे त पोइ मिट माइट ग़रीब उन्हनि खे कोन थो लेखे, उन्हनि खे वेझो बि अचणु कोन थो ॾिए। इहा हिन जी ख़सूसियत आहे। उन खां पोइ अलाह ताला जेको आहे सो हाणे असां अचूं था त आख़िर इहे ख़ैर खे रोकण वारा ऐं हदुनि लंघण वारनि जो रीज़न कहिड़ो आहे। इन जा ॿ रीज़न, हिकिड़ो आहे मुरीब। मुरीब जो मतिलबु आहे त हिननि खे आख़िरत जे बारे में यकीन कोन्हे को, शक अथनि। अलाह ताला जेको आहे सो क़ुर शरीफ़ में इन्हनि माण्हुनि खे आइडेंटिफाई कयो आहे। रब साईं फरमाए थो सूरत अल हुजरात में इन्नमल मोमिनून अल्लज़ीन आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्म लम यरताबू, अलाह फरमाए थो त मोमिन उहो ई आहे जेको अलाह जे रसूल ते ईमान आणे पोइ शक न करे। सुम्म लम यरताबू माना पोइ शक न करे। कीअं ख़बर पए शक न करे? उनजी निशानी आहे जाहदू बि अमवालिहिम व अनफुसिहिम फी सबिलिल्लाह, माना ही उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजे जान ऐं माल खे अलाह जे रस्ते में खपाइण लाइ तयारु वेठा आहिनि। हाणे इन जो मतिलबु न आहे त को हथियार खणी वञी पंहिंजो किथे विढ़नि, न। इन जो मतिलबु आहे त मुआशिरे में हक़ ऐं सच खे क़ाइमु रखण लाइ, बुराईअ खे ऐं नाहक खे ज़ुल्म खे रोकण जे लाइ ही हमेशह वॉलंटियर कंदा। पैसो लॻंदनि पैसो लॻाईंदा, किथे कॾहिं कंहिंखे बचाइण में, ज़ालिमनि सां मुंहुं अटकाइण में जान हुई त जान बि ॾेई छॾींदा। इहे आहिनि जिन खे शक कोन्हे। जेको हिकिड़ो इंसानु अलाह जे रस्ते माल थो ॾिए त माना हुनखे आख़िरत में उनजी उमेदु आहे न, माना हुनखे शक न आहे। ऐं अलाह जे रस्ते में जेको जान तयारु कयो वेठो आहे त बाबा जेकॾहिं अहिड़ो को ज़ुल्म थींदो त मां ट्रिपी पवंसि। मिसाल तौरु माइनि खे उघाड़ो करे बाज़ारनि में घुमाइनि था, पोइ दुकान वारा वेठा आहिनि न, पोइ हिननि खे शक आहे। पर जेको अलाह वारो हूंदो उहो ट्रिपी पवंदो, वञी माईअ जे मथां पोती रखंदो, विढ़ंदसि, डंडा हणंदसि, विढ़ंदो, मरी वञे त मरी वञे, पर उन औरत खे बचाइण जी कोशिशि कंदो। इहो आहे जिन खे शक न आहे। इन निशानी इहा आहे। अलाह फरमाए थो उलाइक हुम स्वादिकून, अलाह चए थो इहे सचा मोमिन आहिनि। हक़ीक़त में इहा निशानी आहे। हाणे माण्हू वरी छा था कनि, जो शक करे वरी दीनदार थियण जी कोशिशि कनि था, यकीन कोन अथनि, त अलाह उन्हनि खे थो चए कुल तुअल्लिमून अल्लाह बिदीनकुम, छा तव्हांजो इहो दीन आहे? तव्हां अलाह खे था इहो दीन ॾेखारियो, अलाह खे था इहो दीन ॾसियो, जॾहिं की वल्लाहु यअलम मा फिस समावात व मा फिल अर्द, अलाह खे ज़मीन आसमान जी हर ज़रे ज़रे जी ख़बर आहे। वल्लाहु बिकुल शैइन अलीम, अलाह ताला हर शइ खे ॼाणे थो। हाणे इहे जेको शक आहिनि, इन्हनि जा टे सबब वॾा मूंखे मिलिया आहिनि क़ुर पाक में। ॿिया बि उलमा कढी सघनि था, मां को फाइनल कोन थो चवां त हे ई आहिनि बसि, पर मूंखे जेके मुंहिंजे ज़हन में आया आहिनि थोरे टाइम में। सभ खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि आहे त अलाह ताला जेको मॉनिटरिंग सिस्टम आहे, जेको अलाह ताला असांजे ज़रे ज़रे खे ॾिसे थो, इन्हीअ जे बारे में हिननि वटि मालूमात कान्हे, तंहिंजे करे ही धुके ते हलनि था। क़ुर थो फरमाए सूरह मुजादिला में। हाणे ही आयतूं ॿ उहे आहिनि जेके हिकिड़े मां कल्ह आयुसि पिए रोहिड़ी खां, त रोहिड़ी स्टेशन ते जेका शालीमार ट्रेन जा ॿ ड्राइवर यंग मूंखे मिलिया ऐं मूंसां गुफ़्तगू कयनि, मूंखे सुञातनि, चईसीं तव्हांजो महिरान टीवीअ ते ईंदा। मूं चयो आहे। पोइ मां हुन सां कचहरी पई कई। पोइ उते मूंखे अजब वठो त केतिरो उन्हनि नौजवाननि में, किन नौजवाननि में क़ुर जी अफ़हम आहे। त हुन मूंखे ॿुधायोसीं तव्हां सूरह मुजादिला आहे नंबर 6 7 ज़रूरु कजो। हालांकि इहा मुंहिंजे टॉपिक सां मुआफ़िक़त रखे थी, मूं इन लाइ हिन खे खयों आहे हिते। त रब साईं फरमाए थो योम यबअसुमुल्लाह जमीआ, अलाह ताला जॾहिं सभिनी खे क़ब्र मां उथारींदो, फयुनब्बिहुम बिमा अमिलू, त सॼो रिकॉर्ड साम्हूं रखंदनि जेके अमल कया आहिनि। अलाह ॾिसो कहिड़ी थो ॻाल्हि करे, चए थो अहसाहुल्लाह, अलाह चए थो मां त तव्हांजो रिकॉर्ड संभाले रखियो आहे। उहा नसू हे पाण विसारे छॾनि। हाणे अलाह ताला असांखे ॾेखारींदो तो केतिरा कूड़ आहियां, मूंखां पुछंदो त मूंखे यादि ई कोन्हे त घणा कूड़ आहियां अथमि, केतिरियूं मूं बुरायूं कयूं, अलाह चए थो मां तव्हांजो रिकॉर्ड रखियो वेठा, तव्हां खां विसरी वियूं आहिनि। अहसाहुल्लाह माना अलाह त सॼो संभालियो वेठो आहे तव्हांजो रिकॉर्ड खे, व नसू ऐं अलाह पाण विसारे छॾियऊं। वल्लाहु अला कुल शैइन शहीद, अलाह चए थो गारंटी यादि रखो मां हर शइ रिकॉर्ड थो कयां, मां हर शइ जे साम्हूं आहियां। अलाह ताला में फरमाए थो इन ॻाल्हि खे सम्झाइण लाइ,
चए थो अलम तर अन अल्लाह यालम मा फिस समावात व मा फिल अर्द, चई छा तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जेको कोई ज़मीन आसमान आहे उनखे अलाह ॼाणे थो। अलाह ताला सच थो चई, जो तो पैदा कयो आहे त ज़रूरु तूं ॼाणी थो न। जेकॾहिं तूं न ॼाणी ऐं हिन ज़मीन खे तूं छॾे ॾीं त छा कीलीअ खे मानी मिले? या हिकिड़ी झिरकी जेका आखेरे मां उथी थी वञे, वरी शाम जो पेट भरे अचे पंहिंजे बचनि खे खाराए थी, त इहो जेको रिज़्क़ हुन लाइ केरु संभालियो वेठो आहे? अलाह संभालियो वेठो आहे न। त माना अलाह खे सॼी शइ जी ख़बर आहे, सॼो मॉनिटर वेठो करे न। त तंहिंजे करे चए थो जेकॾहिं तव्हांखे हिन ते यकीन आहे त हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि यकीन कयो। मां यकून मिन नजवा सलासतन, चई जेकॾहिं 3 ॼणा केरु राति जो लिकी पाण में सुसपुस कनि था त अल्लाहु राबिहुम, त चोथों अलाह हुननि सां गॾु आहे। वला ख़मसतिन, जेकॾहिं 5 ॼणा पाण में लिकी ऐं सुसपुस था कनि, अल्लाहु सादिसुम, ऐं उहे अलाह 6 आहे। हाणे तव्हां चवंदो त अलाह त चए थो त 3 या 5, पर जेकॾहिं 7 ॼणा हुजूं पोइ त अलाह कोन ॿुधंदो। या 3 थो चए असीं 2 ॼणा सुसपुस कयूं त अलाह कोन ॿुधंदो। वरी छा थो चए? न वला अदना मिन ज़ालिक, चए थो 3 खां घटि बि हूंदा तॾहिं बि मां गॾु आहियां। वला अक्सर, माना 5 खां मथे बि सुसपुस कंदा मां ॼाणां थो। इला हुअ माहुम, अलाह चए थो मां हुन सां गॾु आहियां। ऐं न मां कानू, किथे बि हुजनि, चाहे गाॾीअ में कनि, पहाड़ ते कनि, कोह काफ़ ते कनि, अलाह चए थो हर हंधि मां हुन सां गॾु आहियां। माना जेकॾहिं 2 ॼणा वेठा आहिनि ॻाल्हाइनि वेठा त अलाह 3 वेठो आहे, उनजो सॼो रिकॉर्ड पियो थो करे। सुम युनब्बिहुम बिमा अमिलू यौमल क़ियामत, अलाह चए थो पोइ क़यामत जे ॾींहं ते सॼो रिकॉर्ड मां साम्हूं रखंदोसांनि, ॾसींदासीं। इन अलाह बिकुल शैइन अलीम, चए थो अलाह चए थो मां ज़री ज़री शइ रिकॉर्ड थो कयां, ज़री ज़री शइ ॼाणियां थो। हिकिड़ो त इहो सबबु आहे शक जो हिननि खे इहा अलाह जी टेक्नोलॉजी ख़बर न आहे। मिसाल तौरु अॼुकल्ह इहे जेके यू फोन मोबाइल आयूं आहिनि त इन सां हू असांखे ॾिसनि वेठा ऐं असांखे उन जूं कैमराऊं पियूं थियूं हलनि, पर असांखे ख़बर कान्हे, तंहिंजे करे असांखे इन जी परवाह न आहे त असां छा था कयूं, असांखे केरु थो ॾिसे। अलाह जे बारे में बि इन्हनि खे इहो शक आहे, पर अलाह क़ुर में ॾसे छॾियो आहे त न, ईअं न थींदो। ऐं तव्हां जेको आहे सो अलाह जी मॉनिटरिंग में आहियो। अलाह जी टेक्नोलॉजी हिननि यू फोन वारनि खां, हिन खां आई फोन वारनि खां वधीक मज़बूत आहे। चङो, हाणे ब्रेक वठूं था, इनशाला ब्रेक खां पोइ ॾसींदासीं त हिन शक जो ॿियो कहिड़ो सबबु आहे। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हाणे ॻाल्हि पई हले त इहे जेके बुरायूं आहिनि इंसान में, बदबख़्तीअ जा जेके शयूं आहिनि, मिसाल तौरु माल खे रोकणु या जेको ख़ैर खे रोकणु ऐं हदूं लंघंदड़, उनजो हिकिड़ो सबबु आहे शकनि जो। शक जा जेके आहिनि, शक जे करे इंसान जी हदूं लंघी थी वञे, अलाए छा थींदो, थींदो न थींदो। हाणे हिकिड़ो त मां तव्हांखे ॾसियो। ॿियो सबबु वरी इहो आहे त माण्हुनि खे इहो नॉलेज कोन्हे त हीअ जेके असांजा हथ पेर आहिनि, इहे असांजो खलू आहिनि, इहे असांजूं न आहिनि, इहे अलाह जा एजेंट आहिनि, इहे अलाह जूं ठहियल शयूं आहिनि। इहे हथ पेर, अखियूं, कन, इहे सभु अलाह जा वफ़ादार आहिनि। असां जेको कुझु कयूं, कमु कयूं था, इन ते हीअ असांजूं शयूं बुरो कमु कयूं था, हथ पेर असांजा राज़ी न आहिनि, असांजी खलूं इन शइ ते राज़ी कोन्हनि के। हाणे इहा बि नॉलेज असां वटि कोन्हे, जंहिंजे करे असीं शक में आहियूं। क़ुर ॿुधो, अलाह साईं फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, हत्ता इज़ा मा जाऊहा शहिद अलैहिम समअहुम व अब्सारुहुम व जुलूदुहुम बिमा कानू यअमलून। चए थो जॾहिं उते पहुचंदा त हे गोड़ कंदा, चवंदासीं असां त कमु कयो ई कोन्हे, हे किताब में जेको लिखियलु आहे मूंखे त यादि कोन्हे। पोइ अलाह ताला चए थो पोइ उते वञा शाहिदी ॾींदा इन जो कन, इन जूं अखियूं, इन जूं खलूं ऐं जेके बि हिन अमल कया। जॾहिं उहे ॻाल्हाईंदा त उन्हनि खे सुसपुस करे छा चवंदा, कालू लिजुलूदिहिम लिम शहिदतुम अलैना, चवंदा पंहिंजे खलुनि खे, उज़वनि खे चवंदा, हा तव्हां असांजे ख़िलाफ़ु शाहिदी छो ॾिनी? त उहे जवाब में छा था चवनि, माना चवंदा त असीं अलाह जा एजेंट आहियूं, तुंहिंजा त न आहियूं। कालू अंतकनल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शै, चए थो त असांखे अलाह ताला ॻाल्हाइण ॾिनो, ॻाल्हाइण जो असांखे टेकी ॾिनई, छो त हुन सभिनी खे ॻाल्हाइणु सेखारियो आहे, हर शइ खे, माना हर शइ ॻाल्हाए थी। हिन मां कुल शइ जो मतिलबु आहे त हिन धरतीअ जी हर शइ ॻाल्हाए सघे थी, उनजी ॿोली असीं नथा ॿुधूं, उनजूं फ्रीक्वेंसीज़ ॿियूं आहिनि, कीलियूं ॻाल्हाइनि थियूं, उनजी फ्रीक्वेंसी असीं कोन था ॿुधी सघूं। हीअ टेबल ॻाल्हाए थी, असां हिनखे सम्झी कोन था सघूं।
अॻिते था उज़वा चवनि पंहिंजे हुनखे इंसान खे वहूअ ख़लक़कुम अव्वल मर्रा, चई तव्हांखे पहिरियों दफ़ो अलाह ताला पैदा कयो, व इलैहि तुरजऊन, ऐं तव्हांखे इहो ख़बर न आहे त अलाह ॾे मोटी अचिणो आहे। इन ते मां मिसाल तव्हांखे वरी ॾींदो आहियां त आख़िर इंसानु चरियो थी वियो आहे त चए थो असांखे अलाह ॾे न आहे मोटणो। हे भला जेकॾहिं मिसाल तौरु मां वरी थो मिसाल ॾियां त हितां हैदराबाद खां वठी हालन ताईं हिकिड़ो कारखानो हुजे वॾो, इहो 15-20-60 किलोमीटरनि ते, वेकिरो बि वॾो हुजे, ऐं हज़ारे माण्हू कमु कनि, सॼी राइट लाइटूं पियूं हलनि, मोटरूं पियूं थियूं हलनि, लिफ्टूं पियूं थियूं हलनि, अलाए छा छा कमु पियो थो थिए, त माण्हू चवंदा वाह जो कारखानो आहे। पोइ सेठ खां वञी केरु इंटरव्यू करे, सेठ साहिबु हे जो ख़रबनि रुपयनि जो तो कारखानो लॻायो आहे, 24 कलाक हले पियो, त हिन मां ठहे छा थो? पोइ तव्हांखे जेकॾहिं चए त ठहे ॿए कुझु कोन थो, त खिलंदो माण्हू त चरियो आहे न, त अलाह ताला हेॾो कारखानो पियो थो हलाए। माउ जे पेट में ॿार पिया था ठहनि, ककरनि मां पाणी हिन जो जेको आहे सो मिठो पाणी, समुंड जो खारे पाणी मां मिठो थी पियो थो हले, हलां पियो थो वसे, कणिक में दाणो उछलाए त 100 दाणा निकिरनि, इहे जेके कारखाना पिया था अलाह जा हलनि, इहो अजायो थो हले। त उज़वा था चवनि चरिया वहू ख़लक़कुम अव्वल मर्रा, अलाह तोखे पहिरीं पैदा कयो, इलैहि तुरजऊन, तोखे उन ॾींहुं मोटी वञिणो आहे। माना असां उन कारखाने जी प्रोडक्ट आहियूं, बुछड़ा था थी निकिरूं या चङा थी था निकिरूं, हिन कारखानो इन लाइ क़ाइमु कयो आहे। पोइ अलाह ताला असांखे थो सम्झाए, चए थो वमा कुंतुम तस्ततिरून अन यशहद अलैकुम समउकुम वला अब्सारकुम वला जुलूदकुम वलाकिन ज़ननतुम अन्नल्लाह ला यालमु कसीरम मिम्मा तामलून। अलाह थो चए त तव्हां जॾहिं का बुराई पे कई त माण्हुनि खां त लिकी विया हूंदव शायदि, अॼुकल्ह त लिकण जो रवाज बि कोन्हे को। हे असांजा वज़ीर कबीर मायूं पियूं नचनि, मथे ते शराब था रखनि, कॾहिं के डांसूं था कनि, कॾहिं वेठा आहिनि, अॼुकल्ह त लिकण बि कोन्हे को। त अलाह थो चए त वमा कुंतुम तस्ततिरून ऐं यशहद अलैकुम समउकुम, चई छा तव्हां गुनाह पे कयो त छा तव्हां लिकाए पे सघियो पंहिंजे खलुनि खां, पंहिंजी अखियुनि खां, पंहिंजे जिल्दनि खां? कहिड़ी बुराई आहे जेको असां पंहिंजे जिस्म खां लिकाए सघूं था? त हे बि न ॾिसनि, हे अलाह जा इंजण न ॾिसनि। लेकिन अलाह थो चए तव्हांजी शक जो ॿियो सबबु कहिड़ो, वलाकिन ज़ननतुम अन्नल्लाह ला यालमु कसीरन मिम्मा तामलून। लफ़्ज़ी तर्जुमो आहे त तव्हांखे इहो गुमान हो त अलाह ताला घणियूं ॻाल्हियूं कोन थो असांजी ॼाणे। छाकाणि त छो कोन थो ॼाणे? अदा अलाह एॾो वॾो आहे, एॾो वॾो आहे। ॾिसो न, हीअ ज़मीन हिन काइनात में वारीअ जे ज़रे खां बि नंढड़ी आहे। हाणे अहिड़ी नंढड़ी ज़मीन ते हिकिड़ो इंसान का बुराई करे त उहो इंसान थो सोचे त हेॾो अलाह वॾो, हेॾे कारखाने जो मालिक, हाणे मां हे बुराई थो कयां, हर बार इहो बि नोट कंदो छा? बल्कि ईअं नाहे। अलाह फरमाए थो इहा तव्हांजी सोच आहे, वज़ालिकुम ज़न्नकुमुल्लज़ी ज़ननतुम, इहा तव्हांजी सोच आहे जेका तव्हां ग़लति सोचियो आहे। बल्कि बिरब्बिकुम, पंहिंजे रब जे बारे में, अर्दाकुम, इन सोच तव्हांखे तबाह करे छॾियो, फअस्बहतुम मिनल ख़ासिरीन, तव्हां नापास थी वियो हिन सोच जे करे। बल्कि हिते आयत छा थी चवणु चाहे त अलाह ताला जी अहिड़ी टेक्नोलॉजी आहे जो जेकॾहिं हिकिड़ो शख़्स आहे अहमद ख़ान मिसलन, ऐं हेॾां अलाह आहे त अलाह इहो अहमद ख़ान जे विच में कम्यूनिकेशन ईअं आहे ॼण त ॿी दुनिया आहे ई कान, ऐं अलाह बसि अकेलो आहे ऐं अहमद ख़ान अकेलो आहे। मिसाल जी ॻाल्हि थो, या शफ़ी अहमद लाखो अकेलो आहे। अलाह जी अहिड़ी टेक्नोलॉजी जो हिकु हिकु शख़्स खे ईअं मॉनिटर करे थो ॼण त ॿी दुनिया आहे ई कान। ऐं तंहिंजे करे अलाह फरमाए थो, ऐं अॻिते अलाह फरमाए थो ईअं यसबिरू, हाणे कुझु कोन थींदो। चए थो हाणे मुड़ुसु माण्हू थी बाहि सड़, मुड़ुसु आई न, चई थो मां वॾो एॾियूं मुछूं रखे ऐं मुड़ुसु माण्हू थी थो घुमी, फई यसबिरू फनार मसवल लहुम, सबुरु कर या न कर, हाणे तुंहिंजो जहनम ठिकाणो बाहि। हाणे हिते सब्र जी माना हूंदी आहे मुड़ुसु माण्हू थी सहण, त चए थो हाणे तूं हिते मुड़ुसु माण्हू थी सह, जहनम अथई। वई यस्तइबू फमा हुम मिनल तबीन, हिते जेकॾहिं तौबा कयो, रड़ियूं कयो, केरु तव्हांजी केरु न ॿुधंदो, न तव्हांजी तौबा क़बूल थींदी। अलाह ताला इहो थो फरमाए। उन खां पोइ इहो हिकिड़ो सबबु आहे त माना असांखे इहो अहसासु कोन्हे, शक आहे त अड़े बाबा शक न कयो, छाकाणि हथ बि तव्हांखे तव्हांजे रुश्वत वठो था जिन पैसनि सां, उहे हथ ॻणनि था, उहो हथु शाहिदी ॾींदो तव्हांजे ख़िलाफ़ु। टियों सबबु आहे जेको शक जो, उहो आहे त हे क़ुर शरीफ़ असांखे सभु सबबु थो ॾसे। टियों सबबु आहे त इहो अंदाज़ो करणु त बाबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं, असांजा कबीरा गुनाह बि माफ़ थी वेंदा, या अलाह गफ़ूर रहीम मग़फ़िरत कंदो। हालांकि ॿई ॻाल्हियूं सचियूं बि आहिनि, पर तव्हां कूड़ था आणो। ॿई ॻाल्हियूं सचियूं आहिनि, तव्हां कूड़ था आणो। तव्हां था चओ त मां हीअ ज़ना इन लाइ थो कयां जो इहो कबीरो गुनाह आहे, रसूल सां मूंखे माफ़ कराए छॾींदो, त इहो कॾहिं माफ़ न थींदो। अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शफ़ाअत जे आसरे ते गुनाह कंदव, इहो माफ़ न थींदो। हा,
गुनाह थी थो पए तौबा कयो ऐं अलाह में उमेद रखो त अलाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजी शफ़ाअत कंदो, या अलाह में गुनाह थी थो पए उन खां तौबा कयो, पोइ अलाह में उमेद रखियो त गफ़ूर ऐं माफ़ करे छॾींदो। हे ॿुध क़ुर शरीफ़। हाणे इन माण्हूअ जी सोच थो ॾसे, चए थो व ख़लफ़ मिन बादिहिम ख़ल्फ़ुन, माना जेके नेक मर्द नेक इंसान आहे उन्हनि जा वरी ना ख़ल्फ़ औलाद पैदा थियो, वरसुल किताब ऐं उन्हनि खे साॻियो दीन मिलियो, क़ुर मिलियो। अॼुकल्ह सभु कंहिं घर में क़ुर आहे कोन्हे को, क़ुर हदीस सॼी मिली। हाणे उहो इन मां क़ुर मां न पढ़ण जे करे तक़रीरूं वाइज़ जेके ठग वाइज़ आहिनि उन्हनि खां ॿुधी छा था चवनि, कीअं था चवनि, क़ुर थो ॾसे या ख़ुज़ून अर्ज़ हाज़ल अदना, माना हराम जो माल हिन दुनिया जो खाईंदा, ज़नाऊं कंदा, ॿियूं शयूं कंदा। पोइ हुनखे माण्हू चवंदा बाबा इहो तूं छा थो करी, यक़ूलून सयुग़फ़रु लना, चवनि था चुप करे वेहो, अलाह माफ़ करे छॾींदो, असांजी मग़फ़रत थी वेंदी, दॿियऊं कम खे। ऐं पोइ अलाह चए थो इहा एसि ताईं त ॻाल्हि सही आहे, जेकॾहिं तव्हां को गुनाह कयो था ऐं तौबा कयो था त बिल्कुलु अलाह माफ़ करे सघे थो। वरी छा था कनि, न वई यातिम अर्ज़ुन मिसलू या ख़ुज़ू, वरी अहिड़ो हराम जो माल मिलियो उहो बि खणी वठंदा। त इन जो मतिलबु आहे त हे पंहिंजी गुनाह खे कंटिन्यू था कनि त असां माफ़ कया वेंदासीं। गुनाह पियो थो हले, गुनाह पियो थो हले, अदा छा थो करी गुनाह, माफ़ थी वेंदो, अलाह माफ़ करे छॾींदो। अदा हे छो थो करी गुनाह, अदा हे रसूल सां माफ़ कराए छॾींदो। इहे गुनाह माफ़ न थींदा जेके इन तरीक़े सां कयूं। अलाह ॾिसो छा थो चए, अलाह थो चवे अलम यूख़ुज़ अलैहिम मीसाकुल किताब, अलाह थो चवे उन्हनि मौलवियुनि खे जेके इन्हनि माण्हुनि खे इहे आइडियाऊं था ॾियनि, त चए थो त अलाह थो चए त छा तव्हां खां इहो वाइदो न वरितो वियो क़ुर मां, अन ला यक़ूलू अल्लाह इल्लल हक़, त अलाह ते कूड़ न हणिजो, इहे ॻाल्हियूं कूड़ियूं आहिनि, क़ुर इन्हनि खे साबित कोन थो करे। व दरसू माफ़ी, ऐं तव्हांखे चयो त हिकु हिकु आयत पढ़ो, सभु कुझु पढ़ो, हीअ असांखे बि आहे, त तव्हां क़ुर खे पूरो पढ़ी ॾिसो, तव्हांखे मिले थो जेको तव्हांजी सोच कयो वेठा। वल दारुल आख़िरत, आख़िरत जो घर ख़ैरुन बहितर आहे, लिल्लज़ीन उन्हनि वास्ते यत्तक़ून जेके पंहिंजा गुनाह बख़्शाए था वञनि। मुत्तक़ी जी माना आहे अहिड़ो गुनाहगार, मुत्तक़ी उहो गुनाहगार आहे जेके पंहिंजा गुनाह हितां बख़्शाए हलियो वञे ऐं पलांद छंडे वञे। छाकाणि त इंसानु फ़रिश्तो कोन्हे, इंसानु त ग़लती कंदो, लेकिन उहा ग़लती महसूसु करे ऐं अलाह खां तौबा करे माफ़ कराए वञे, इन खे मुत्तक़ी चइबो आहे। अफ़ला तइक़िलून, पोइ अलाह चए थो हे क़ुर पढ़ो कोन था, माना कयो कोन था, तव्हांखे अकुलु कोन्हे त मां जेकी तव्हांखे ॻाल्हि सम्झायां थो इहा लॉजिकल ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। वरी चोथों जेको सबबु आहे शक जो, उहो वरी इन आहे त हिन दुनिया में अलाह ताला हर इंसान खे मुख़्तलिफ़ रोल थो ॾिए, कंहिंखे अमीर जो रोल, कंहिंखे ऊची ज़ात वारे जो रोल, को जेको आहे सो ब्राह्मण जो औलाद थो थिए, को सैयद जो औलाद थो थिए, को जेको आहे सो मिसाल तौरु हे जेके क्रिश्चियन्स आहिनि चर्च उन्हनि जा औलाद थियनि था। पोइ माण्हू सम्झनि था त अलाह असांखे हिन धरतीअ ते एॾो इज़त ॾिनी आहे, माण्हू पेरे था पवनि, हथ था ॿधनि, जीअं ब्राह्मण चवंदा आहिनि, त इन जो मतिलबु आहे त हाणे असांखे वॾी इज़त वारो कयो अथसि, आख़िरत में बि इज़त वारो कंदो, आख़िरत में बि इज़त वारो कंदो। हालांकि नथा सोचनि त इहो तव्हांखे रोल मिलियो आहे, हिकिड़ो ग़रीब जो रोल आहे, हिकिड़ो मोचीअ जो रोल आहे, हिकिड़ो मज़ूर जो रोल आहे, हिकिड़ो डीसीअ जो रोल आहे, हिकिड़ो कमिशनर जो रोल आहे, हिकिड़ो वॾे माण्हूअ जो रोल आहे। इहे सभु रोल आहिनि, इन रोल ते तव्हांखे मार्कूं पियूं थियूं मिलनि। बादशाह हुआ उहो बि नापास थी सघे थो, जहन्नम में हलियो वञे। हिकु फ़क़ीर, हिकु जुती ॻंढींदड़ बि इन रोल में जे कामयाबु थी थो वञे त जन्नत में हलियो वेंदो, पास त उहो थो थिए। असली रोल आहिनि, लेकिन माण्हुनि जे मथे में वेही वियो आहे त हाणे हिते अलाह असांखे इज़त वारो कयो आहे, असांखे आख़िरत में कंदो। क़ुर जी नफ़ी थो करे, मां तव्हांखे आयत थो ॾेखारियां। ॿुध, हिकिड़ो अमीर माण्हू आहे, क़ुर थो ॾसे, हिकिड़ो अमीर माण्हू आहे, हिकिड़े ग़रीब दोस्त सां पियो पंहिंजी प्रॉपर्टी पियो ॾेखारेसि, बाग़ ऐं मिल्कियतूं पियो ॾेखारेसि, त चई त ॾिसो हे केॾियूं शयूं मूं वटि आहिनि, मां तोखां अमीर आहियां ऐं तो वटि कुझु कोन्हे, मुंहिंजा घणियूं अमीरूं आहिनि। तंहिं ते जेको आहे सो हुन दोस्त चयसि त ईअं न कर, अलाह ॾे मोटिणो आहे, अलाह तोखे शयूं ॾिनियूं आहिनि, त ॾिसो छा थो चए, चए थो पहिरीं थो चए वमा अज़ुन्न सात क़ाइमतन, चए थो पहिरीं ॻाल्हि त अदा इहो हिसाब किताब जी मूंखे शक आहे, अलाए थींदो न थींदो, पर वलैन रुद्दितु इला रब्बी लअजिदन ख़ैरन मिनहा मुनक़लबा, चए थो पर जे खणी मोटियुसि बि मां अलाह ॾे त तूं ॾिसजांइ हे जेको मूंखे प्रॉपर्टी ॾिनी इन खां वधीक ॾींदो, माना मां अहिड़ी का ऊची शइ आहियां जो मूंखे हिते नवाज़ियो अथई आख़िरत में नवाज़ींदो। त दोस्त थो चएसि काल लहू साहिबु इहो हाविरू, दोस्त सम्झाएसि पियो कफ़रत बिल्लज़ी ख़लक़क मिन तुराबिन, अड़े तूं नाशुक्री थो करी जंहिं तोखे हिकिड़े मिटीअ मां पैदा कयो आहे, सुम में नुतफ़तिन, पोइ हिकिड़े किने पाणीअ मां, सुम सवा क रजुला, पोइ तोखे हिकिड़ो इंसानु कयो अथई।
इन खे तूं शक थो करीं। ऐं पोइ थियो बि ईअं, अलाह ताला हुनजी प्रॉपर्टी फुरे छॾी, पंहिंजी प्रॉपर्टी हुनखे ख़ाली कराई, तूफ़ान आयो, बाग बाग सॼो, वण वण सभु पटिजी वियसि, पोइ पियो तौबाऊं कंदो वठे। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो, तव्हां हिस्ट्री खणी ॾिसो, अलम यातिकुम नबउल्लज़ीन मिन क़ब्लिकुम क़ौम नूह व आदियूं व समूद वल्लज़ीन मिन बादिहिम, छा तव्हां इन्हनि क़ौमुनि खे कोन ॾिठो आहे जेके उन खां पोइ जेके आयूं आहिनि, ला यालहुम इल्लल्लाह, ऐं उहे क़ौमूं आयूं आहिनि जिन खे तव्हां ॼाणो ई कोन था, अलाह खां कंहिंखे ख़बर कोन्हे। तंहिंजे करे जेके माण्हू पंहिंजो शुजरो खणी वेंदा आहिनि आदम अलैहिस्सलाम ताईं, फलाणो पुटु फलाणे जो, फलाणो पुटु फलाणे जो, इहो जेको आहे सो ग़लति था कनि। छो त हिते क़ुर थो फरमाए त के अहिड़ा गेप्स आहिनि नबियुनि जे विच में, जेके असांखे 25 नबियुनि जी ख़बर आहे, बाक़ी विच ते एतिरा गेप आहिनि, ला यालमुहुम इल्लल्लाह, उहा गेप्स कहिड़ियूं क़ौमूं हुयूं, छा हुयूं, अलाह खां कंहिं ख़बर न आहे। ऐं फजातुम रुसुलुम बिल बैनात फरद्दू ऐदियहुम फी अफ़वाहिम, ऐं पोइ इहे माण्हू हुआ जेके अलाह जा रसूल ईंदा हुआ, पोइ वात हथनि ते ॾेई ऐं चवंदा हुआ त असां नथा तोखे मञूं ऐं असांखे शक आहे, इन्ना लफ़ी शकिम मिमा तदऊना इलैहि मुरीब, असां शक में आहियूं, असीं तोखे नथा मञूं। त हिकिड़ा असांजा माण्हू आहिनि जेके शक में आहिनि। हींअर ब्रेक वठूं था ऐं अञा हिन शक वारे पोर्शन ते अञा अॻिते हलंदासीं इंशा अल्लाह ताला। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। ॻाल्हि हले पई त हिकिड़ा ॿिनि क़िस्म जा बदबख़्त इंसान आहिनि ऐं उन्हनि में ॿ शयूं कामिन आहिनि, मनाए लिल ख़ैर, ख़ैर खे रोकण लाइ, मोतदिन हदूं लंघंदड़, ऐं उन जो सबबु आहे हिकिड़ो मुरीब माना शक करणु, ऐं ॿियो आहे असीम गुनाह जी तबियत हुजणु। असां मुरीब यानी शक ते था अचूं, मुख़्तलिफ़ क़िस्म जा शक। हाणे हीउ हिकिड़ो ॿियो केस आहे शक जो। हाणे छा आहे त जॾहिं क़यामत थींदी त जीअं जीअं अमाल नामा माण्हुनि खे मिलंदा, के पास थींदा, फेल थींदा, जेके पास डिक्लेयर थींदा उन्हनि खे प्रोटोकॉल ओॾी महिल ई मिलंदो, यकदमि हज़ारे फ़रिश्ता उन जे लाइ हटो बचा हटो कंदा। प्लस उते छा करे क़यामत जे ॾींहं ते सख़्तु गर्मी हूंदी, यकदमि हुननि खे हिकिड़ो नूर मिली वेंदो जंहिंमें बिल्कुलु अंदरि एयर कंडीशन हूंदी, ऐं उहे जेके तेज़ीअ तेज़ीअ ख़ुशी ख़ुशी खिलंदा, ख़ुशबूअ में पिया पंधु कंदा ऐं फ़रिश्ता उन्हनि खे रस्ता ठाहे ॾींदा। हाणे अहिड़ो ई हिकिड़ो अलाह ताला सीन ॾसे थो त हिकिड़ो ग्रुप माण्हुनि जो आहे जेके एयर कंडीशन में वञनि था, ॿाहिरि वरी पासे उनखे सुञाइण वारा आहिनि, माउ अंदरि आहे त धीउ ॿाहिरि आहे, पीउ अंदरि आहे त पुटु ॿाहिरि आहे, दोस्त अंदरि हिकिड़ो अंदरि आहे त ॿियो ॿाहिरि आहे। उहे हिक ॿिए खे जो ॾिसंदा त अड़े हे त एशियन में पिया था वञनि, अहिड़ा जेका गिटा गुलाबी लॻा पिया अथनि, हिननि खे त असां मरूं पिया था हिते, त उनखे सॾींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम युनादूनहुम अलम नकुम माकुम, रड़ करे हुनखे चवंदा अड़े हेॾा असांजा वाक़ुफ़ पाण में न आहियूं, असां हिक ॿिए जा न आहियूं। माउ धीउ चवंदी मां तुंहिंजी धीउ थी ॻाल्हायां, या धीउ चवंदी माउ खे मां थी ॻाल्हायां, त हू अंदरियां चवंदा कालू भला, चवंदा बिल्कुलु असीं तव्हांखे सुञाणूं था, हिन में को शक कोन्हे को, पर तव्हांखे 2-3 ॻाल्हियूं असीं चवण था चाहियूं। कहिड़ियूं? तव्हांजो ॾोह कहिड़ो आहे? वला किन्नकुम फतन तुम अनफुसकुम, तव्हां पंहिंजे पाण खे मुश्किल में विझी छॾियो, तव्हां पंहिंजे पाण खे आज़माइश में विझी छॾियो। कहिड़ीअ में? वो तरबस्तुम माना पहिरीं त तव्हांखे इंतज़ारु हो, हाणे मां निमाज़ छो पढ़ां, अञा त मां जवान आहियां, मूंखे हज जी कहिड़ी ज़रूरत आहे, पोइ कंदासीं, हींअर छॾियो, हींअर कारोबार में पैसो लॻल आहे, ख़ैर बाद में कंदुसि, माना इंतज़ारु। वरतबतुम, ॿियो तव्हांखे यकीन कोन हो, तव्हांखे इहो बि ख़बर न त तव्हांजा उज़वा तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, तव्हांखे इहा बि यकीन कान्हे त अलाह ताला तव्हांजी ज़री मॉनिटरिंग थो करे, तव्हांखे इहा ख़बर न त अलाह ताला तव्हां सां गॾु आहे। गरतकुमुल अमानियूं, ऐं बाक़ी दुनिया जे लालच, दुनिया जी हवस तव्हांखे धोखे में विझी छॾियो। हता जा अमरुल्लाह, ऐं जेसि ताईं तव्हांजो मौत आयो। गरकुम बिल्लाहिल गरूर, मथां वरी शैतान तव्हांखे जेको आहे सो दीन जे नाले ते धोखा ॾिना, फिरके वारियत क़ाइमु कयईं, कूड़ा वाइज़ी तव्हांजे आॾो अची वेठा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जे नाले में तव्हां में फितनो पैदा करे छॾियऊं, ऐं जेको आहे सो अलाह जे नाले ते कयनि बिदअतूं क़ाइमु कयनि, उन शैतान जे तव्हांखे शैतान धोखे में ॾिठो, तंहिंजे करे तव्हां हींअर ॿाहिरि बीठा आहियो। तंहिंजे करे अलाह ताला फरमाए थो त उहो टाइम अहिड़ो आहे, वलउ तोरा इज़ा फज़ियू फला फऊत, अलाह थो फरमाए जॾहिं उहो टाइम ईंदो क़यामत जो, ऐं माण्हू घबरायल हूंदा, ऐं उहा क़यामत जो ॾींहुं टरंदो कोन, उहा उख़्ज़ू में मकान क़रीब, त जंहिंखे पकिड़णो हूंदो उन्हनि खे ईअं पकिड़ो वेझो पकिड़िजी वठनि। जॾहिं उनखे पकिड़िबो जहनम जे लाइ, त कालू चवंदा आमन ना बि, चवंदा हाणे असां अलाह ते ईमान था आणियूं, त अलाह थो चवे अन्ना लहुम तनावुश, इहा इन्हनि जी विश या इन्हनि जी इहा सद कीअं पूरी थींदी,
में मकान बईद परे हंध खां, माना जंहिं जाइ ते हिसाब किताब थो थिए उहा धरती हुन धरतीअ खां अलाए केतिरा नूरी साल परे आहे। में मकान बईद, इहा त जाइ ईमान आणण जी जाइ हीअ धरती आहे। उन खां पोइ त असांजा रूह अर्श ते हलिया था वञनि, आसमाननि ॾे वञनि था, उते हिसाब किताब थींदो त उते चवंदो त ईमान आणियो त अलाह थो चए उहो त जाइ परे आहे। मिन मकान बईद, हालांकि जॾहिं तव्हां हिन धरतीअ ते हुओ वक़द कफ़रू बि, त ओॾी महिल तव्हां ईमान न आंदो। मिन क़बल यक़ज़िफ़ून बिल-ग़ैब में मकान बईद, ऐं तव्हां वरी ग़ैब जूं ॻाल्हियूं, माना बरज़ख जी क़बर आहे, मोमिननि जो रूह जेको आहे सो मरण साण जन्नत में पहुची थो वञे, शहीदनि जो रूह मरण साण अर्श ते पहुची थो वञे, काफ़रनि जो या गुनाहगारनि जो रूह मरण साण ई उनखे जहन्नम जे भरिसां उते पहुची थो वञे। त जॾहिं इहे ग़ैब जूं ख़बरूं आहिनि इन ते तव्हां हया धोखा न बाबा, न हे त हिते वेठा आहिनि। अड़े बाबा, अलाह जो रसूल सां फरमाए थो त न मोमिन जन्नत में, त असां था चऊं हेठि वेठा आहिनि। ॻाल्हि आहे त इहे असां ग़ैब ते कूड़ पियो हयोसीं परे जे बारे में। जॾहिं उते परे था पहुचऊं त पोइ था चवनि था ईमान आणियूं, ऐं ईमान आणे जा हीअ धरती उहा बि परे आहे। सोचे थो हिते वेही तव्हां ग़ैब ते परे वारियूं ॻाल्हियूं, अर्श जेको हितां मिसाल तौर जेको अलाह जो अर्श आहे ऐं जिते जन्नत ऐं दोज़ख आहे, हितां अलाए केतिरा नूरी साल परे आहे, उन्हनि जो तव्हां ॾिठो अथव ॿुधो अथव, धुके ते कूड़ पिया था हणनि। पोइ अलाह फरमाए थो हील बैनहूं बैन मां यश्तहूं, हिननि जी हींअर उमेदु आहे त असां बची वञूं, इहा हिन जी ख़्वाहिश इन जे विच में भित अची वई आहे। कमा फुइल बि अशिया आहिनि, इहो साॻ में क़बूल इन अॻियनि खां बि साॻी हालत थी आहे। इन हू कानू फी शक मुरीब, ही इन लाइ नापास थिया आहिनि जो इहे शक में हा त अलाह हीउ कीअं कमु थींदो। अलाह ताला फरमाए थो त हज़रत जीअं घणनि क़ौमुनि नबियुनि खे इहो ई जवाबु ॾिनो। मिसाल तौर सालेह अलैहिस्सलाम छा था चवनि, कालू या सालिह कद कुंत फीना मरजूअन, चई यार सालेह अलैहिस्सलाम तूं त असां में, असांखे तो में वॾियूं उमेदूं, एॾो तूं टैलेंटेड आहीं। मरजूअन माना तूं वॾो टैलेंटेड आहीं, जीअं असांखे चवंदा आहिनि अलाए छोकिरो CSS कंदो, टैलेंटेड क़बिल हाज़ आहे, असां तोखे एॾो टैलेंटेड सम्झो पे। तन हाना अन नाबुद मां याबुद आबाउना, हाणे असां जेके ज़ियारतूं रखियूं आहिनि बुज़ुर्गनि जूं ऐं असां इन्हनि खां था घुरूं, उहे वरी अलाह खां कराए था ॾियनि, इहो त तूं उन्हीअ खां असांखे रोकी थो। इन्नना लफ़ी शकिम मिमा तदऊना इलैहि मुरीब, जंहिं ॻाल्हि जी तूं असांखे दावत ॾींदो इन ते असांखे यकीन को असांखे हुन में शक आहे। इहो आहे शक, इहो आहे शक। हाणे इहे जेके माण्हू आहिनि इन शक जे करे इहे तबाह था थियनि, इहे शक जा सबब आहिनि। के आसिरो रखियो वेठा आहिनि त गुनाह कयूं था पर असांखे माफ़ी मिलंदी, इन आसिरे ते इहो बि शक आहे। के वरी सम्झनि था त असां हिते असांखे अलाह ताला एॾो दौलत ॾिनी आहे, ऊचे घराणे में पैदा थियाऊं, माण्हू ॿाहूं था ॿधनि, पेरे था पवनि, माना असां में का अहिड़ी का क़ाबिलियत आहे जो ॼमंदे ई असांखे अलाह ॼाम करे छॾियो आहे त मरण खां पोइ ॼाम कंदो। क़ुर हिन जी मना थो करे, अलाह थो चए, क़ुर थो चए ईअं कोन्ह थींदो। इहो जेको तव्हांजे मथे में इहो पंहिंजी आहे इहो कोन्ह थींदो। हीउ हिकिड़ो किरदारु तव्हां अदा था कयो, जे बादशाह बि हुजो न, जेकॾहिं बुछड़ो किरदारु अदा कंदव त फ़क़ीर जे मुक़ाबले में जेकॾहिं उहो चङो किरदारु थो अदा करे त उहो जन्नत में ईंदो, हीउ जहन्नम में बादशाह हलियो वेंदो। त इहो आहे शक जो मसइलो। हाणे अचूं था ॿियो जेको किरदारु आहे असीम, माना गुनाहगारी। हाणे इहो बि हिकिड़ो, इहो मां सम्झां थो त अॼु मां पूरो न करे सघंदुसि, तंहिंजे करे जेको आहे सो मां हिनखे अॻे जुमे ते खणी वेंदुसि। त इहा क्वालिटी, छो त क़ुर शरीफ़ में ॿ था क़िस्म अचनि न, मन्ना लिल ख़ैर मोतदिन मुरीब। मुरीब माना शक कंदड़, इहो मां तव्हांखे डिस्कस करे वियुसि। वरी ॿियो क़ुर में अचे थो मन्ना लिल ख़ैर मोतदिन असीम, माना अहिड़ो माण्हू जंहिंखे लज़त अची वई आहे गुनाह जी। हाणे हुनखे शक ॿक जी परवाह कान्हे, हुनखे ॾोकड़ खपे, हुनखे पैसो खपे। हाणे उहो आख़िरत जे बारे में हुनजो सोच ख़तमु थी वियो आहे, ज़ीरो। कॾहिं बि नथो सोचे त मूंखे हिसाबु ॾियणो पवंदो। हुनखे हींअर लस्त अची वई आहे, हुनजा ॾींहं राति सम्झनि था त मुंहिंजा बुराईअ में वॾो मज़ो आहे। शराब, ज़नाऊं, इहे इन में हुनजी सॼी ज़िंदगी थी गुज़रे। पैसो हुनजो पेट कोन थो भरिजे, उहो पछाड़ी में उहो वॉशिंग मशीनूं नोटनि सां भरिजी थी वञनि, फ्रिजूं करे रखे था छॾनि, तॾहिं बि हुनजी खोट पूरी कान थी थिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त बाने खे जेकॾहिं हिकिड़ी वादी सोन जी मिलंदी तॾहिं बि पेट कोन भरबुसि, पर जेकॾहिं चवंदो ॿी वादी खपे तॾहिं पेट कोन भरबुसि, टी वादी घुरंदो, इन्हीअ जो पेट भरबो क़बर जे मिटीअ सां। हाणे अचो त गुनाहगारनि ते हलूं था इनशा अलाह ताला। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे वरी ॾेखारियां, ही फलाह आख़िरत फेसबुक, इहो साॻियो प्रोग्राम मूं वारो सुभाणे ताईं अपलोड थी वेंदो, पोयां प्रोग्राम इन पेज खे तव्हां विज़िट कयो। अलाह ताला फरमाए थो लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, अलाह चए थो मां त इंसान खे वाह जो ठाहियो आहे। हुनजी इंटेलिजेंस, हुनजी क़ाबिलियत,
इहा अहिड़ी मूं सुठी कई आहे जो आराम सां ई जन्नत में वञी सघे थो। लेकिन इहो शख़्स आहे सुम रदत नाहो असफल साफलीन, लेकिन ही इंसान एॾी ख़ूबसूरत हिन पोज़ीशन ते मूं हुनखे पैदा कयो, ही पाण हेठि सफ़ा तरे में वञी थो किरे, माना जानवरनि खां बि हेठि हलियो थो वञे। वरी बचंदो केरु? इल लज़ीन आमनू अमिल सालिहात, बची उहे था वञनि जेके ईमान सां गॾु नेक अमल कंदा, फलहुम अजरुन गैर ममनून, इन्हनि खे अणखुट अजुर मिलंदो। अलाह ताला चए थो त जेको ही गुनाह आहे इन जा कहिड़ा सबब आहिनि। नंबर 1 सम्झाए थो, चए थो वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल व तुदुल्लू बिहा इलल हुकाम लिताकुलू फरीकन मिन अमवाल नास बिल इस्म व अंतुम तालमून। चए थो गुनाहगार जी जेका पहिरीं इल्लत ऐं सुञाणप आहे, इहो छा कंदा, जो ठगी कंदा हिक ॿिए सां। पहिरीं जे पार्टनरशिप हूंदी त पैसा लिकाईंदो, ऑफिसर हूंदो त रिश्वत खाईंदो। वरी ॿी आहे उन्हनि जी जेका तुदलू बिहा इलल हुकाम, छा कंदा, दरख़्वास्तूं ॾींदा कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में, हुन में इन लाइ त हिन जो प्लाट खाई वञूं, इन लाइ त मूंखे कंहिं ऑफिसर ते केस करे छॾींदा त रिश्वत ऑफिसर असांखे पैसा भरे ॾिए। मां केतिरनि अहिड़नि माण्हुनि सां मिलियो आहियां, वकीलनि सां, चवंदा आहिनि चवंदा असां हिन ते केस कयो आहे, हाणे हेतिरा पैसा ॾींदो त असीं छॾींदासीं, छो त हिन वॾी ग़लती कई आहे। इहो आहे माण्हुनि जो माल खाइण जी पहिरीं निशानी गुनाह जी, त पहिरीं त इहो माल कमाइण जे लाइ ठगियूं कंदा, ज़बरदस्तियूं कंदा, चोरियूं कंदा, माण्हू खणाईंदा, ऐं जेके आहिनि इहे सभु इन में अची थो वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे सो उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो अमानत, अमानत जेका आहे सा उन में ख़यानत कनि था इहे माण्हू। ऐं ॿियो ॿिन जी निशानी आहे वला तख्तुमू शहादत, पंहिंजी शाहिदी न लिकायो, वमई यख्तुमहा फइन्नहु आसिमुन क़ल्बुहु, जेको शाहिदी लिकाए थो उहो कूड़ो ऐं गुनाहगार आहे हुनजी दिलि। माना इन जो मतिलबु आहे त उहे माण्हू आहिनि जेके ॾिसनि था त फलाणे हुनखे क़तलु कयो आहे, पर पोइ शाहिदी लिकाए छॾनि त न से हिन न कयो आहे। इहे बि गुनाह जी हिकिड़ी निशानी आहे जेका हिननि माण्हुनि में अचे थी। अलाह ताला फरमाए थो फमन बदलहू बद मां समेहू, जेको शाहिदी फेराईंदो, फ इन मां इस्मू अलल लज़ीन युबद्दिलूनहू, त इन जो गुनाह उन्हनि ते पवंदो जेको अहिड़ी शाहिदी सच जी फेराईंदा। रसूल सल्लम फरमाए थो, इन हिकिड़ी हदीस शरीफ़ में अचे थो त हज़रत अबू हुरैरा फरमाए थो त अलाह जे रसूल फरमायो त हिकु मर्द अहले ख़ैर जे अमाल 70 साल ताईं नेक कम थो करे, पर पोइ जॾहिं वसियत करे थो त ज़ुल्म नाइंसाफ़ी थो करे, माना नियाणियुनि खे टको कोन ॾींदो, पुट खे सभु ॾियारे थो छॾे, या नियाणी वेंदी शादी करे त उनखे 2-3 फ्रिज, हिकिड़ो पलंग ॾींदा, पर प्रॉपर्टी मां न ॾींदा। इहो निमाज़ी, इहो 70 साल जेको अमाल आहे, इन जा अमल चट थी था वञनि नियाणियुनि खे न ॾियण जे करे, वसियत में ठगी करण जे करे, इहो ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी करे थो, ऐं पोइ उनजो ख़ात्मो ख़ैर ते नथो थिए ऐं दोज़ख में हलियो थो वञे। हिकिड़ो माण्हू आहे 70 साल ताईं जेको सो बुराईअ जा कम थो करे, लेकिन वसियत करण महिल अदुल इंसाफ़ थो करे, नियाणियुनि खे पंहिंजो शरई हिसो ॾिए थो, पुट खे ॾिए थो। जे अञा तव्हां जेरा आहियो ऐं अञा तव्हां नियाणियुनि खे जेके शादी न ॾिनो आहे, हींअर बि कोशिशि करे पोइ पंहिंजो प्रॉपर्टीअ खे वेही हिमत करे ऐं जेको आहे सो नियाणियुनि खे पहुचायो। 70 साल ताईं बुरो अमल कंदड़ जेकॾहिं वसियत में अदुल इंसाफ़ थो करे ऐं नेक अमल ते हुनजो ख़ात्मो थींदो ऐं जन्नत में हलियो वेंदो। कंहिं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुनन इब्न माजा जिल्द 2 हदीस नंबर 861। ऐं ॿियो वरी जेके गुनाहगार माण्हू आहिनि उन ते नसीहत असर नथी करे, हथी चिड़ी था पवनि। क़ुर थो फरमाए वाइज़ा कील तकिल्लाह, जॾहिं हुनखे चइजे थो त ख़ुदा खां डिॼ, अख़ज़तुल इज़्ज़त बिल इस्म, त पोइ जेको आहे सो हुनखे जेको पंहिंजी बेइज़ती थो महसूसु करे, जेको आहे सो पोइ इहो गुनाह थो कमाए। माना मूंखे हिन जे चयो आहे त मां ज़कात ॾियां, मां माण्हू सां ज़ुल्म न कयां, पर आहे माण्हू खे ग़रीब खे ॿधरायो, हुनखे चयोसीं अलाह खां डिॼो, तव्हां ग़रीब ॿधरायो त यकदमि चिड़ी पवंदो। हसबहू जहन्नम, अलाह चए थो इन खे इहो न सुधरंदो, इनखे जहन्नम पाण ई सिधो कंदो। हसबहू माना हिनखे सिधो कंदो, काफ़ी आहे हिन जे लाइ जहन्नम, वल बेसल मिहाद, ऐं बुछड़ी जाइ आहे मोटण जी। अलाह फरमाए थो ॿी निशानी आहे गुनाहगार माण्हूअ जी आदत, वमई यक्सिब ख़तियतन ओ इस्मन, हिकिड़ो माण्हू ग़लती थो करे, को गुनाह थो करे, को खून थो करे, सुम यरम बिही बरियम, ऐं पोइ नागुनाह बेमासूम ते हणी छॾे ॾोह, मिसाल तौरु क़तल थियनि था, हाणे हिकिड़ो दुश्मन खे क़तलु करायूं, वरी वञी पाण ई FIR कटाए वरी ॿिए दुश्मन जे नाले हणी छॾियोसीं, उन्हनि अचे हिनखे मारियो आहे, 2-3 शाहिद खड़ा करे छॾियनि, ईअं था कनि, त इहा गुनाह जी निशानी आहे। फ़क़त दिह तमल बुहतान वो इस्मन मुबीना, पोइ इन वॾो वॾो बुहतान कयो आहे ऐं वॾो वॾो गुनाह कमायो अथई। इहा आहे गुनाह। हाणे उहे गुनाहगार आहिनि जंहिंजी आदत आहे गुनाह करणु, तंहिंजे करे ही मनाइल ख़ैर बि आहिनि, मौत हदुनि खां बि लंघणनि। अलाह थो फरमाए इन्नहु समीउन अलीम,
यादि रखो अलाह जी टेक्नोलॉजी ॿुधे बि थो ॼाणे बि थो। हल उन बेकुम अला मन तनज़ल शयातीन, छा तव्हांखे ॿुधायूं त शैतान कंहिंजे मथां था लहनि। तनज़ुल अला कुल अफ़ाकिन असीम, माना शैतान उन गुनाहगार ऐं कूड़े जे मथां लहनि था। माना जेको माण्हू गुनाहनि में काहे पियो आहे उनजा चांसिस इहा हूंदा जेकॾहिं इंटेलिजेंट आहे ऐं टॉकिंग पावर अथसि त ज़रूरु जिन शैतानी जिन हिन सां अची मिलंदा ऐं हिन खे चवंदा त तूं वॾो पुख़्तल आहीं, तूं वॾो ज़हीन आहीं, असीं फ़िरिश्ता आहियूं, अलाह ताला असांखे मोकिलियो आहे त असीं तुंहिंजी ख़िदमत कयूं ऐं तूं असांजो कमु चवणु वटि। पोइ जेके माण्हू ईंदा उनजे घर जूं उनखे ख़बर जिन कन में ॿुधाईंदा, हे वरी वॾो पीर थी वेहंदो ऐं चवंदो त मूं वटि जेको आहे सो मां वॾो को करामतूं आहिनि। पोइ उहे करामतुनि जे नाले ते माण्हुनि खे शिरक में विझंदो। ऐं अलाह फरमाए युल्कून समा, इहे जिन अचनि कन में ॻाल्हियूं विझंदा, अक्सर काज़बून, ऐं अक्सर जेको सो कूड़ था हणनि। ऐं हाणे जेको आख़िरी आयत मां पढ़ी अलाह फरमाए थो त इन्हनि सभिनी खां बचो। फ़स्बिर लिहुक्म रब्बिक, तव्हां अलाह जे जेके क़ुर में ॻाल्हियूं ॿुधो था, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेके सुन्नत ॿुधो था, उन ते मुड़ुस माण्हू थी ते अमल कयो। वला तुतियु मिनहम आसमन ओ कफूरा, इहे जेके कूड़ा पोइ चाहे तव्हांखे करामतूं ॾेखारनि, इन्हनि कूड़नि ऐं गुनाहगारनि ऐं नाशुक्रनि जे पोयां न हलो। अलाह असांखे हिन लेक्चर में इहो थो सम्झाए। अलाह खां उमेदु आहे त अलाह ताला असांखे इहा सम्झ फरमाईंदो। हे प्रोग्राम सुबुह जो 7 बजे सुभाणे छंछरु रिपीट थींदो। उन खां अलावा मां तव्हांखे हे ॾेखारियो आहे फलाह आख़िरत फेसबुक, इन्हीअ ते हीउ प्रोग्राम अपलोड थिए थो ऐं पुराणा बि प्रोग्राम आहिनि। इन्हीअ साइट खे तव्हां विज़िट कयो फलाह आख़िरत फेसबुक में, इन्हीअ ते कयो त इनशा अल्लाह ताला तव्हांखे हीउ साॻियो ई प्रोग्राम मिलंदा। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलातु वस्सलाम अला अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।